अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, हिन वक्त नेशनल असेंबली और सेनेट जा इजलास हलंदड़ आहिनि। सेनेट की कार्रवाई जेतोणीकि गुज़िरियल हफ़्ते खन खां मुसलसल मुअत्तल रही है। उन जो बुनियादी सबब इहो आहे त घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेट में ग़लत अंग अखर पेश कया, जंहिं ते अपोज़िशन एहतजाज कयो ऐं पार्लियामानी तारीख़ में पहिरियों भेरो अपोज़िशन असेंबली खां ॿाहिरि निकिरी खुलियल आसमान के हेठां पंहिंजा इजलास करे रही है। इन हवाले से अॼु बि अपोज़िशन ऐं हुकूमत विच में ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं हुकूमत इहा कोशिश करे पई त अपोज़िशन के कंहिं नमूने परचाए वापस ऐवान की कार्रवाई के मामूल ते आंदो वञे। जेका ही कार्रवाई आहे न अपोज़िशन के बाइकाट जे करे सेनेट में जेके मुख़्तलिफ़ सवाल पेश थिया उहे तमामु घणी अहमियत जा हामिल आहिनि ऐं असां चाहियूं था त उन्हनि सवालनि जे हवाले सां असां पंहिंजे हिन प्रोग्राम में डिस्कस करूँ। उनमें सभिनी खां अहम शइ आहे जेका असां अॻु में पंहिंजे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में डिस्कस कंदा रहिया आहियूं, उहा आहे कोटा सिस्टम ते अमल। वफ़ाक़ी सेक्रेटरीनि जे हवाले सां हिकिड़ो सवाल सेनेट में पेश कयो वियो त हिन वक़्तु वफ़ाक़ी सेक्रेटरी केतिरे तइदाद में, उनमें सिंध जो अंग केतिरो आहे, उनखां सवाइ NFC अवार्ड तहत जेके रक़मूं वसूल थियनि थियूं उन जा बि अंग अखर, उन जा तफ़सील पेश कया विया आहिनि। ऐं चाहींदुसि त अॼोके असां हिन प्रोग्राम में उन ते रोशनी विझी सघूं। असांखे अॼोके हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब, जेके कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि, अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं पाणी ऐं नाणे वारनि मामलनि ते तमामु गहरी नज़र हूंदी आहे साईं जी। उन सां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा हिकु सीनियर कारकुन बि आहिनि, सेनेटर आहिनि ऐं तमामु घणो उन्हनि जो बि किरदारु रहियो आहे सेनेट में सिंध जे इशू उथारण जे हवाले सां। डॉक्टर करीम ख्वाजा साहब, साईं तव्हांखे भलीकार चऊं था। कोई साहब तव्हां भली करे आयो। साईं, सभिनी खां पहिरीं पाण गुज़िरियल प्रोग्राम्स में घणो करे कोटा सिस्टम ते ॿ प्रोग्राम हिकिड़ा कया, हाणे वरी सेनेट में इहो सवाल उथारियो वियो त वफ़ाक़ी जेके सेक्रेटरी आहिनि उन्हनि जो अंग केतिरो आहे। रुगो सेक्रेटरीनि जी ॻाल्हि पाण करियूं त उहा बि हिकिड़े पासे, पर ओवरऑल सभिनी ग्रेडनि में जेकॾहिं असां ॾिसूं त ख़ासि करे सिंध ॿारहाड़ी जी कोटा उहा घणो करे नज़रअंदाज़ रही आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा गुज़िरियल जेका 5 साल हुआ उन में असांखे 2 या 3 सेक्रेटरी नज़र ईंदा हुआ, पर हिन वक़्तु हाणे जेका पोज़ीशन आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे सा आहे त जेके सवाल जवाब आहे त 21 सेक्रेटरी जेके आहिनि से पंजाब मां सही ऐं 9 सेक्रेटरी NWFP आहिनि। सवाल में 5 चया विया सिंध मां, पर 4 आहिनि, छा हिकिड़ो रिटायर थी वियो, त 3 सेक्रेटरी आहिनि। उहे 3 में 3 डोमिसाइल्ड आहिनि, हिकिड़ो एक्चुअल सिंधी आहे। माना त जेको 35 जो सेक्रेटरी जो जेका तफ़सील आई आहे उन में रुगो हिकिड़ो सिंधी सेक्रेटरी आहे, मुनीर कुरैशी साहब, जेको कस्टम ग्रुप जो आहे। ॿियो को बि सिंधी शहरी जा आहिनि, बाक़ी 3 जेके सिंध शहरी जा आहिनि, इंक्लूड नरगिस सेठी। हाणे इन टाइप जा माण्हू जंहिंजो सिंध सां को वास्तो न आहे, बट दे आर ऑन सिंध कोटा ऐं डोमिसाइल क्लेम कनि था, उहे आहिनि। त इहा सेक्रेटरी लेवल ते पोज़ीशन जेका आहे सा हिन वक़्तु इहा बीठी आहे। ऐं इहा जेका पोज़ीशन आहे सा 3-4 दफ़ा रेस्टोर करण जी कोशिशि कई वई आहे, पर सिर्फ़ु पीपुल्स पार्टीअ ज़माने में। ऐं उनजो क्रेडिट आउं बिल्कुलु ॾींदुसि इनखे। रीज़न इहो त जीअं पाण ते ॻाल्हायो त पाकिस्तान जे वक़्तु रुगो 2 फेडरल सेक्रेटरी लेवल, 2 सुपीरियर सर्विस में रुगो 2 सिंधी हुया जॾहिं पाकिस्तान ठहे थो पियो, यानी ऑल सुपीरियर सर्विस टुगेदर, जंहिंमें हिकिड़ो एजेंट काई साहब हुयो, मुज़फ़र साहब हुयो शिकारपुर जो, जेको नेवी में इंडक्ट थियो। इन खां पोइ पहिरियां 10 साल सिंध में रुगो सुपीरियर सर्विस में हिकिड़ो माण्हू अचे, दैट इज़ बशीर सिद्दीकी, पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान। माना पहिरियां 10 साल में तव्हांजो सिंध जो माण्हू सुपीरियर सर्विसिस में हुयो ई कोन। बिल्कुलु। पोइ जेके ॿियो जेको ॾहाको अचे थो तंहिंमें कुझु माण्हू इंडक्ट थिया, ख़ुशि इनकम टैक्स में, ऐं तंहिंखां पोइ DMG में आस्ते आस्ते यानी कि 67, 68, 70 ताईं हर ग्रुप में तमामु चंद माण्हू अचे, अॼु जा नाला त के ॻणे ॿुधायां थो पियो। इहा शइ जेका आहे सा भुट्टे साहिब रियलाइज़ड कई, छाकाणि जॾहिं हू आयो त जॾहिं ॾिठई अची, जेकॾहिं लेटरल एंट्री सिस्टम जेको भुट्टे साहिब इंट्रोड्यूस कयो, इन जे नज़ान में इहा ॻाल्हि ई त सिंध बलोचिस्तान जो हिते माण्हू ई कोन्हे, मतिलबु सेक्रेटरी लेवल त ॻाल्हि छॾी। ऐं उन जी पॉलिसीअ जे करे जेके मिनिस्टर आहे तंहिं पे इनकरेज थिया। हफ़ीज़ पीरज़ादे वटि 2-3 खाता, प्रोविंशियल कोऑर्डिनेशन एजुकेशन ई हुन तमामु घणा माण्हू रिक्रूट कया, जेके अॼु वञी 22-21 ग्रेड ते रिटायर थिया, जेके एजुकेशन विद इन एजुकेशन डिपार्टमेंट आहे, उहे हाणे तक़रीबन रिटायर थिया, छाकाणि 74-75 ॾींहं इंडक्शन आहे। भुट्टे साहिब डिप्टी सेक्रेटरी लेवल को वठी, फॉरेन ऑफिस को वठी, जॉइंट सेक्रेटरी लेवल ताईं बाक़ाइदे डायरेक्ट रिक्रूटमेंट जो हिकिड़ो प्रोसेस ठाहियो। पोइ उन प्रोसेस खे छा थियो, जॾहिं ॾिठो इस्लामाबाद जे जॾहिं ब्यूरोक्रेसी कल्चर फील कयो, भई हिते सिंधी ईंदा पिया वञनि, 4 सेक्रेटरी अची विया, डिप्टी सेक्रेटरी अची विया, फॉरेन वास्ते अची, उते पोइ हुननि वरी जेको वकार साहब हूंदो हो उन ज़माने में, हुन वरी चयो त हाणे पोइ ईअं त न कयो न, त हाणे कोटा कयो, इन में बि कोटा कयो। यानी कि इहो
जेको स्टेप जेको खयो वियो हो सो कॉन्स्टिट्यूशन में तव्हां हाणे बि 68 अमेंडमेंट में ॾिठो आहे त फेडरल गवर्नमेंट जो कमु आहे त जिन यूनिट्स जी नुमाइंदगी पूरी न आहे उन यूनिट्स खे नुमाइंदगी ॾिनी वञे। बिल्कुलु उन जे तहत ई उन स्पिरिट जे तहत ई जेको आहे भुट्टे साहिब चयो त बाबा इहे जेके गैप्स थियनि था पिया इन में तव्हां लेटरल इंटीरियर रस्ते माण्हू आणियो ऐं बाक़ाइदो उनजो इम्तिहान थींदो हो, उनजी मिनिस्ट्रियल कमेटी हूंदी जतोई साहिब उन कमेटी चवंदो त उहो बाक़ाइदे करे सिस्टम जा चयो शुरू थिया। अनफॉर्चुनेटली जल्दी भुट्टे साहिब जो दौरु ख़तमु थियो, पर उहे जेके डिप्टी सेक्रेटरी आहे उहे हली अॻिते करे जॾहिं बेनज़ीर साहिबा अचे थी उहे सेक्रेटरी थी आहे उन लेवल ते। त ऐं पाण बेनज़ीर साहिबा जे ज़माने में सेक्रेटरी थियुसि त इहे वरी जॾहिं बेनज़ीर जो अचे थो उन में तव्हांखे 10 सिंधी सेक्रेटरी नज़र अचनि था। जेके 40 मूं जेके 10 त असां पंहिंजे कोटा मुताबिक़ हुयासीं, अर्बन जा बि हुया, रूरल जा बि हुया, पर हिकिड़ी प्रेज़ेंस हुई। त पोइ अनफॉर्चुनेटली उन खां पोइ वरी जॾहिं मुशरफ जी गवर्नमेंट अचे थी पई त मुशरफ पाण रुॻो चवंदो त भई सिंधी कोन्हनि, सिंधी खे अहलियत कोन्हे वग़ैरह वग़ैरह, चङा हुई अवॉइडेड सिंधी सेक्रेटरीज़। इन खां पोइ जेको ॿियो दौरु अचे पीपल्स पार्टी जो, हुन में उहे जेके रेज़िडुअल जेके हलंदा आया 2, 3, 4, पर को बि अहिड़ो मेयर न खयो वियो हो जेको कॉन्स्टिट्यूशन में रिक्वायर्ड आहे त जिन ज़ोन्स जे जिन खे नुमाइंदगी कोन्हे उन नुमाइंदगी खे भरपूर करण लाइ कोशिशि कई वेंदी, गवर्नमेंट इनेक्टमेंट कंदी। 80 में उहो को बि अहिड़ी को इनेक्टमेंट कोन्ह थी, कोड़ो अहिड़ो स्टेप कोन्ह थियो जंहिंजो नतीजो अॼु तव्हां इहो ॾिसो था त न तव्हां वटि हिकिड़ो सेक्रेटरी सिंधी वेठो आहे। हाणे ॻाल्हि हिते नथी ख़तमु थिए पई, इहो त थियो हिकिड़ो रुॻो पहलू। हर सुवाल जॾहिं इन ते आयो त इन ते कहिड़ियूं सप्लीमेंट्रीज़ थियूं उहो मूंखे ख़बर न आहे। चवंदे सप्लीमेंट्री इमीडिएट इहा थियणु घुरिजे आहे त भई हीअ जेका तव्हां सिचुएशन ॾेखारे त ख़तरनाक सिचुएशन आहे, इन खे तव्हां कीअं रिज़ॉल्व कंदो? सर इन ते ॿीहर अचूं था, डॉक्टर साहब जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदासीं। डॉक्टर साहब, सेनेट ऑफ पाकिस्तान फेडरेटिंग यूनिट्स जी बराबरी जी नुमाइंदगी आहे ऐं जेके असांजो वफ़ाक़ी वहदतूं आहिनि उनजे जेके मफ़ाद आहिनि उनजो तहफ़ुज़ जो ज़िम्मेदार इदारो आहे। जीअं उते सभिनी सूबनि खे हिकु जेतिरी नुमाइंदगी आहे, तीअं जेका कोटा सिस्टम आहे, जीअं वफ़ाक़ी सेक्रेटरी वारो ख़ुदि हुकूमत जवाबु ॾिनो आहे त सिर्फ़ु हिकिड़ो आहे सिंध देही मां पेंशन सेक्रेटरीनि मां, त ज़ाहिर आहे इहो तव्हांजो जेको एहतजाज हले पियो सेनेट में उनजे करे इहो सुवाल जंहिं नमूने हिनखे उथारणु खपे आहे, जीअं साईं ज़िमनी सवालनि जी ॻाल्हि कई त उन में हिनखे वधीक हाईलाइट थियणु खपे आहे त सेनेट में जेके सिंध मां चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके उते वेठा आहिनि उहे रुॻो हिन इशू ते, पर उन खां सवाइ जाब्स में बि असांजी कोटा उहे हर साल जेका अंग अखर अचनि था, आदमशुमारी अचे थी वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी, उन में बि असां ॾिसूं था त रुॻो सिंध आहे, ॿियो बलूचिस्तान आहे जेका कोटा खां घटि आहिनि जेके हिन वक़्तु वफ़ाक़ी मुलाज़िमतुनि में। त इन ते किरदारु जेको पार्लियामेंटेरियंस खे उन में सभिनी खां वॾो किरदारु मुंहिंजे ख़्याल में सेनेट जो थो ठहे, उन खां पोइ नेशनल असेंबली जा मेंबर बि आहिनि, त उन हवाले सां कहिड़ो किरदारु असांखे अदा कयो वियो आहे ऐं तव्हां सम्झो था त इन ते को आवाज़ु उथारण जी ज़रूरत बि आहे या सिर्फ़ु ईअं ई पंहिंजो टेन्योर पूरो करे ऐं वरी घर वञी वेही रहणो आहे? थैंक यू वेरी मच। तव्हां इस्लामाबाद बेस्ड जर्नलिस्ट बि आहियो ऐं सीज़न जर्नलिस्ट बि आहियो ऐं मूंखे 1.5 साल थियो आहे सेनेटर थी। जेकॾहिं तव्हां मुंहिंजा क्वेश्चन आंसर ॾिसंदा हिन सेशन में बि हीअ जेके कोटा जे हवाले सां बि तव्हां मुंहिंजा क्वेश्चन आंसर ॾिसंदा त मुंहिंजा लास्ट ईयर मोर देन 120 क्वेश्चन्स हुआ रिगार्डिंग सिंध इशूज़ ऐं नेचुरली सिंध जे करे आउं थियो आहियां, मुंहिंजी हैसियत ई सिंध जे करे आहे ऐं महिरबानी आहे सिंध जे करे जेको आउं थियो आहियां। त क्वेश्चन असीं पुछूं पिया इहे ई आहे त कोटा घणी हुजणु खपे, नौकरियूं घणियूं हुजनि पई कयूं, बलूचिस्तान ऐं सिंध खे बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो पियो वञे ऐं फेडरल सेक्रेटरीज़ बि बिल्कुलु घटि आहिनि जेके वधाए वञनि। वधि में वधि माण्हू ॻाल्हियूं करे सघे थो, एहतिजाज करे सघे थो, रिकॉर्ड कराए सघे थो, जेको असीं कयूं पिया। मुंहिंजे हर सेशन में आउं पंहिंजी ॻाल्हि थो कयां त सिंध जे इशूज़ जे हवाले सां ऐं पाकिस्तान जे इशूज़ जे हवाले सां मोर देन 8-10 हिन सेशन में बि मुंहिंजा 7-8 क्वेश्चन्स हुआ ऐं रेज़ोल्यूशन्स बि ईंदा आहिनि, मोशन्स बि ईंदा आहिनि। त कोशिशि कयूं पिया त सिंध जा इशू उथारियूं, जेके कमी बेशियूं आहिनि उनखे दूरि कयूं। बाक़ी इहो आहे त फ्लॉज़ इलाही आहिनि, बिल्कुलु इहे जेके फेडरल जा इदारा आहिनि उन में सिंध रूरल, मुंहिंजो बि सिंध रूरल सां ई तालुक़ु आहे, टंडे मोहम्मद ख़ान जो आहियां, त सिंध रूरल जे हिसाब सां बिल्कुलु इलाही कमी बेशियूं आहिनि ऐं उहे इदारा हुजनि, उहो पटे वाली जी नौकरियूं बि सिंधी पंहिंजा कोन्हनि ऐं न ई जेको आहे सो पंहिंजो पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो या पीपल्स पार्टी जी थर्ड हुकूमत असां ज़रूरु कोशिशि कईसीं त जेको आहे सो सिंधियुनि खे या जेका कोटा ते अमल दरामद थिए। हाणे मसइलो इहो आहे पाकिस्तान में 35 साल जेका आहे सा माशला रही आहे, माना पंजाब जी जेका हुकूमत रही आहे ॿिए लफ़्ज़नि में,
हाणे उन्हनि में असांखे बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो। भुट्टो साहब आयो, उन को जेको कोटा सिस्टम आंदो, भुट्टो साहब जे करे सिंधी माण्हुनि खे इलाही कुझु फ़ाइदो थियो बिकॉज़ हू पाण रूरल एरिया जो हो। अहिड़े नमूने बेनज़ीर साहब आहे, कोशिशि पूरी कई त सिंधियुनि खे असीं इंडक्ट कयूं फॉरेन सर्विस खां वठी करे हर जॻह। वरी ॿी जेका हुकूमत आई उन में बि असां कोशिशि कईसीं त सिंधियुनि खे असीं इंडक्ट कयूं। कमी बेशियूं कोताहियूं बिल्कुलु थी सघनि थियूं, पर असांखे मरी करे वञिणो त वरी उते ई आहे। त कोशिशि आहे, पर मुंहिंजी जेका ज़ाती जेका कुरैशी साहब इलाही सीनियर माण्हू आहे, मूंखे इलाही इज़त आहे, पर आउं इहो सम्झां थो, मुंहिंजी हिकिड़ी विज़डम आउं सम्झां थो, कन्वेंशनल कलेक्टिव विज़डम ऑफ द पीपल इहा थी चए त डेमोक्रेसी अगरि रहे थी त बलूचिस्तान ऐं सिंध खे वधि में वधि कोटा जे इशू ते, ॿियनि इशू ते, नौकरियुनि जे इशू ते, असांजे राइट्स जे इशू ते जेके बि असांजा जेके हक़ आहिनि उहे मिली सघनि था। पर जेकॾहिं डेमोक्रेसी नथी हले त पोइ जेको आहे सो पंजाब खे फ़ाइदो थिए थो इन जनरल। त हाणे कोशिशि असां इहा कंदासीं त डेमोक्रेसी बि रहे, सो दैट की असां प्रोविंसिस खे फ़ाइदो थिए, ख़ुशूसन सिंध ऐं बलूचिस्तान खे। न डॉक्टर साहब, हाणे हीअ आइन जो किताबु आहे, 18वीं आइन जी तरमीम तव्हां तमामु वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो न पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत। हिन आइन में तव्हां चयो त सूबनि जी जेका कोटा हेसिताईं पूरी न आहे थी उहा पूरी कबी, उन लाइ पार्लियामेंट में असां कानून साज़ी कराईंदासीं। 18वीं आइन जी तरमीम पास थी, तव्हांजो टेन्योर ख़तमु थी वियो, तव्हां उहा कानून साज़ी न आहे कराई, रुगो लफ़ाज़ी सां त कमु कोन, पेट कोन भरबो न माण्हुनि जो। 18 अमेंडमेंट खां पोइ असांखे साल सवा साल हुकूमत मिली। 18 अमेंडमेंट खां पोइ जी 5 साल जे टेन्योर में 18 तव्हां अमेंडमेंट 5 मिंटनि में बि त कानून बिल पास कया आहिनि। न त पोइ हाणे बि थी सघनि था, ख़ुदा न खासा। न न, असां तव्हांजी ॻाल्हि पिया करियूं। हाणे मुस्लिम लीग नून ते त मयारूं आहिनि, न त असां आमरनि सां गॾु बि न, मुंहिंजा भाउ ॾिसो न, इहे प्रोविजन्स आहिनि त असां प्राइवेट मेंबर डेज जे हिसाब सां नेशनल असेंबली में असांजा जेके अराकीन आहिनि या सेनेट में आहिनि, उहे चीज़ूं जेके कमी बेशियूं कोताहियूं थी वियूं आहिनि उहो त स्टॉप त कोन थो थी सघे। असांखे ऐवान बाला में पीपल्स पार्टी खे अक्सरियत आहे, असीं बिल्कुलु इहा चीज़ फ्लोट कंदासीं बिकॉज़ 18 अमेंडमेंट खां पोइ इलाही अहिड़ा इशूज़ अची विया हुआ जेके मिसाल जे तौर ते असां ॿियनि में बि फासी पियासीं, ॿियनि इशूज़ में बि। त हाणे जेकॾहिं उहे न आहिनि त असां बिल्कुलु असां तव्हांजी गाइडलाइंस जेके इंटेलेक्चुअल आहे सिंध जो या जेके असांजा सीनियर सीज़नल ब्यूरोक्रेट्स एक्स रहिया आहिनि उन्हनि खां असां सलाह मशवरा करे चीज़ूं असीं ऐवान बाला में आणे सघूं था। ऐं एज़ अ पीपल्स पार्टी जे हैसियत सां तव्हांजी बिल्कुलु गाइडलाइन हूंदी, असीं उहा चीज़ सिंध जे इशू ते आणींदासीं। ॿी डॉक्टर साहब, असां ॾिसूं था माना हाणे जीअं हीअ रुगो चौधरी निसार ग़लति अंग अखर पेश करे छॾिया, उन ते एॾो वॾो एहतजाज थियो आहे, तव्हां हफ़्ते खनि खां इजलास जी कार्रवाई जो बाइकाट कयो आहे, ॿाहिरि वेही बि इजलास कयो था। हू जेको असांजो ज़िंदगी मौत जो सुवालु आहे, हिकिड़ो विफ़ाक़ी सेक्रेटरी, यानी कि जेके बि डिसीजन थींदा विफ़ाक़ी लेवल ते, उते असांजो हिसो उहो केरु प्रोटेक्ट कंदो, कीअं कंदो, उन हवाले सां तव्हां नथा सम्झो त को एतिरो संगीन मसइलो आहे, को एॾो वॾो मसइलो आहे जो उन ते को एॾो वॾो एहतजाज कजे जो घटि में घटि फेडरल गवर्नमेंट जा उनजो नोटिस वठे। तव्हांखे ख़बर आहे सवाल जवाबु थियणु या को एडजमेंट मोशन आणणु, इन क़िस्म जी शयूं ठीकु आहे, उहो पार्लियामानी हिकिड़ो तरीक़ो आहे, पर जॾहिं पंहिंजूं शयूं जिते असां सां तमामु वॾी नाइंसाफ़ी थींदी हुजे उन लाइ वरी एहतजाज उन सतह जो असांखे करिणो पवंदो, या तव्हां सम्झो था हिननि सवालनि सां असांजा मसइला ई हल थी वेंदा? ॾिसो, एहतजाज इहो पार्लियामानी तरीक़ो त इहो ई आहे न, त हाणे जेके क्वेश्चन आंसर्स आहिनि, जेसिताईं असां हुआसीं 4-5 ॾींहं शुरू वारा क्वेश्चन आंसर सेशन हलियो पिए, पर जॾहिं खां असां कोन पिया वञूं त उहे जेके लेआउट पिया थियनि माना नेक्स्ट सेशन जे हवाले सां, हीअ जेको क्वेश्चन्स आहिनि फेडरल सेक्रेटरी जा, इहे वरी नेक्स्ट सेशन में ईंदा। त इहो ई आहे हिकिड़ो पार्लियामानी तरीक़ो की माण्हू उथी चए त बाबा छो हिते कोन्हे, न चलिए नेक्स्ट सेशन में जॾहिं इहे क्वेश्चन्स ईंदा त असीं उथी करे चवंदासीं त बाबा हिते सिंधी छो कोन्हे या रूरल सिंध सां वास्तो रखंदड़ छो माण्हू कोन्हे। त अहिड़ी ॻाल्हि कान्हे, असांखे मरी करे उते ई वञिणो आहे सिंध में, ऐं असां पार्ट एंड पार्सल ऑफ सिंध आहियूं, सिंध जा हिसा आहियूं। बिल्कुलु असां बि राजो सुम्हूं था, असांखे बि माण्हुनि जेको सो सिंध जे असां पाण मिडिल क्लास ऐं लोअर क्लास जा माण्हू आहियूं, त डोंट वरी, असां तव्हां खां सलाह वठंदासीं कमिंग अमेंडमेंट्स जे हवाले सां या बिल जे हवाले सां, ऐं ही जेके क्वेश्चन आहिनि नेक्स्ट सेशन में ईंदा, बिल्कुलु असां उथारींदासीं। ऐं तव्हांजा जेके गैलरी ते वेठा आहिनि त जेके बि असांजा सिंध जा जेके बि आहिनि, बिल्कुलु असीं उथी करे एग्रेसिवली ॻाल्हाईंदा आहियूं। टाइम था ब्रेक जो, नाज़रीन असां गॾु रहिजो, अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿेहर भलीकार। सर, हाणे हिकिड़ो त सेक्रेटरीज़ वारो इशू आहे, पर हाणे इन जो हिकिड़ो त असरु कहिड़ो पवंदो, जीअं मूं डॉक्टर साहिब खे चयो त रुगो हाणे हिकिड़ो सेक्रेटरी हुजण जे करे
ओवरऑल मुख़्तलिफ़ इश्यूज़ आहिनि जिन ते सिधो सो असां ते असरु पवंदो। मां तव्हांखे अर्ज़ु कयां न त रिप्रेज़ेंटेशन थींदी आहे मुख़्तलिफ़ फोरम्स में डिसीजन मेकिंग थिए थी। हाणे ECC वठो, ECC में सूबनि जी नुमाइंदगी कोन्हे। ECC में इकोनॉमिक मिनिस्ट्रीज़ जा सेक्रेटरीज़ ऐं मिनिस्टर वेहंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं असांजा उन में जेको बि सिंधी मिनिस्टर ऐं हिकिड़ो मिनिस्टर असांजो सिंधी वेहे थो ECC में, ग़ालिबन जतोई साहब, पर आई हैवंट सीन एनी परफॉर्मेंस। हुननि डेलिबरेटली जेके बि नवाज़ शरीफ़ जा हॉक्स आहिनि उन्हनि खे इन्हनि ECC जी मिनिस्ट्रियूं उन्हनि जे हवाले करे छॾियूं आहिनि। उहे जॾहिं ECC में वेहनि था उते तव्हांजो वॉइस ई कोन्हे, छाकाणि जो अॻे वॉइस हूंदो एज़ अ सेक्रेटरी यू आर इक्वली मेंबर ऑफ द ECC। जेकॾहिं सेक्रेटरी रहे थो त उहो सेक्रेटरी कैन रेज़ द वॉइस, ऐं जेकॾहिं मदावो न करे सघंदो त बि तव्हांखे ॿुधाईंदो त सही न। हुन असांखे त हाणे ख़बर ई कोन थी पए त ECC में समरी कहिड़ी वई आहे। जॾहिं फ़ैसिलो अचे थो तॾहिं ख़बर थी पए पई। ऐं तेसि ताईं त इहे जेके इशूज़ जेके आहिनि त तॾहिं सॉल्व थी सघनि था जॾहिं तव्हांजा डिसीशन मेकिंग फोरम में अव्हांजो सेक्रेटरी हुजनि ऐं ECC जे मेंबरशिप ते सेक्रेटरी हुजनि। जे तव्हांखे कल्चर ऐं हेरिटेज में ॾेई छॾियो ऐं ओवरसीज़ एम्प्लॉयमेंट में ॾेई छॾियो, पोइ तव्हांजा खणी 10 सेक्रेटरी हुजनि, दे विल बी नॉट इफेक्टिव। सिमिलरली जेकॾहिं मिनिस्टर लेवल ते अनफॉर्चुनेटली कोन्हे नुमाइंदगी, पर जेकॾहिं मिनिस्टर लेवल ते उन लेवल ते नुमाइंदगी हुजे त अव्हांखे पार्लियामेंटनि खे असां हिक ॿिए जी ख़बर वठी सघंदा। त इन ॻाल्हि ते वॾे में वॾो नुक़सानु इहो थो थिए त डिसीशन मेकिंग में का बि असांजो रोल कोन्हे, उन जे जेके इम्प्लीकेशन का ख़बर कोन थी पए, जेके समरीज़ वञनि उनजी का ख़बर कोन थी पए, ऐं जेके बि उते फ़ैसिला थियनि था जेकर एंटी सिंध आहिनि त असांखे का ॻाल्हि जी ख़बर कोन थी पए। त इहो हिकिड़ो वॾो जेको सेटबैक आहे जेको ब्यूरोक्रेसी जो या पॉलिटिशियन जे न हुअण जे करे। ऐं ब्यूरोक्रेसी कोटा जो सिस्टम मतिलबु इहो आहे त एवरी यूनिट शुड पार्टिसिपेट इन डिसीजन मेकिंग ऑफ द फेडरेशन। अदरवाइज़ त फेडरेशन त कोन थी न, पोइ त यूनिट हिकिड़े सूबे जी हुकूमत हुई जेके हर लिहाज़ को ॾाढा पोइ हुन में वेहंदा। त इहो हिकिड़ो वॾो अनफॉर्चुनेट एस्पेक्ट आहे इन जो। त को अचो तव्हां जेको ॿियो जेको हाणे जेका नई सूरत हाल इमर्ज थी रही आहे विच इज़ इक्वली डेंजरस, उहा सूरत हाल इहा इमर्ज थी रही आहे त जेके बि गवर्नमेंट कंट्रोल बॉडीज़ आहिनि जेके दे आर अबाउट 60 या 60-70 आहिनि, फ़िलहाल हिते अख़बार में आयो त 28 जो को हेड ई कोन्हे, दे आर हेडलेस ऐं दे आर वेटिंग त तव्हांजा माण्हू आणियूं। उन लाइ जेका कमेटी ठाही आहे जंहिंमें रऊफ़ चौधरी साहिबु आहे जेको सेक्रेटरी आहे, जेको ख़ासि नवाज़ शरीफ़ जो माण्हू रहियो आहे। तंहिंखां पोइ छाकाणि हर सेक्रेटरी पंहिंजी थोरी घणी एफिलिएशन्स थींदियूं आहिनि। तंहिंखां पोइ हिकिड़ो प्राइवेट सेक्टर माण्हू आहे पंजाब में बि शम्स लाखा आहे सिंध जो। शम्स लाखा दरवेश माण्हू आहे। मां शम्स लाखा खे ऑब्ज़र्व कया तमामु क्लोज़ली मुख़्तलिफ़ बोर्ड्स ते सिंध में, आगा खान जे हॉस्पिटल जो हेड हुअण करे, आगा खान फाउंडेशन जो वॾो हुअण करे, या हिते कुझु वक़्तु सिंध में एजुकेशन मिनिस्टर बि रहियो। पर हुन में उहा शइ कोन थो ॾिसां त हू असांजी सही नुमाइंदगी करे सघंदो टू बी वेरी फेयर टू एवरीबडी। उहो माण्हू वेंदो असांजे तरफ़ां। हिन जो आहे त फर्गूसन वारा जेका कंपनी आहे उहा असांजे क्वालिफाई करे माण्हू असांखे ॾींदी, असां खणंदासीं। ऐं हिन सॼे प्रोसेस में आई डोंट सी एनी कोटा, आई डोंट सी एनी रिप्रेज़ेंटेशन। माना जेको माण्हू सिलेक्शन ते वेंदो असांजो नुमाइंदो कोन थींदो, ही विल नॉट से त बाबा हिते खणो। ॿियो जेका गवर्नमेंट जेका पॉलिसी डिक्लेयर कई उन में कोटा जो ज़िक्र कोन्हे। हालांकि स्टेट ऑफ पाकिस्तान जी रियासत जे अंदरि न रुगो हुकूमत पर रियासत जे अंदरि जेके इदारा अचनि था उन में असांजी नुमाइंदगी हुअणु घुरिजे। असां उनजा भाङी भाई वारा आहियूं, इहो असांजो हक़ु आहे। इहो हक़ु असांखे आइन ॾिनो आहे, इहो हक़ु असांखे गवर्नमेंट कोन ॾिनो आहे, आइनी हक़ु आहे। ऐं उनखे प्रोटेक्ट करणु जेके असांजा नुमाइंदा आहिनि उन्हनि जो फ़र्ज़ु आहे। उहे असां ते महिरबानी कोन कंदा, उनजो फ़र्ज़ु आहे त उहे जेके असांजा आइन हक़ आहिनि उनजी प्रोटेक्ट कनि। माना त हिकिड़ो फ्रेमवर्क हुजे त वही जेका एटोनॉमस बॉडी जा हेड्स ईंदा तंहिंमें असांजी जेका असां कोटा हूंदी ऐं उन कोटा जे तहत जेको आहे असां पंहिंजो 28 जेके ख़ाली आहिनि, 28 जे ख़ाली आहिनि, पर कुल बुझाए में 60 खनि इदारा आहिनि जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि। उन में टू माय मेमोरी ओनली अहिड़े बॉडी में रुगो वाबदा जो चेयरमैन सिंधी आहे राघव अली शाह। कोई बि सिंधी मुंहिंजे टू माय नॉलेज, हालांकि आई एम क्लोज़ली एसोसिएटेड ऑल दीस सब्जेक्ट्स, मुंहिंजे हुजे त माफ़ी वठंदुसि, पर मुंहिंजे नज़र में कोन्हे। नंबर 2 ॿी वारी ॻाल्हि आहे जिते बलूचिस्तान हमेशह प्रोटेस्ट कंदो आयो आहे, सो आहे इन्हनि इदारनि जा बोर्ड। हिते थियो चीफ एग्जीक्यूटिव। चीफ एग्जीक्यूटिव इज़ कंट्रोल्ड एंड गाइडेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स। हाणे इन सभिनी बॉडीज़ जा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहिनि। टू माय नॉलेज कंहिं बि बोर्ड ऑफ डायरेक्टर जो सिंधी चेयरमैन कोन्हे ऐं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नुमाइंदगी ताईं सिंध जी कोन्हे। वॾे ॾिसो न, मिसाल त सुई सदरन आहे, सुई सदन में जब्बार मेमन साहिबु कराची जो सिंधी आहे, उहो मेंबर हुयो। उनखे आसिम साहिबु आयो कॾहिं फिटो कयईं, उन जी जाइ ते कोई सिंधी कोन वियो। ॿिया जेके बि बोर्ड तव्हांखे मां ॻाल्हाए ॿुधाया, इवन स्टेट बैंक जे गवर्नर स्टेट बैंक जे बोर्ड में चवंदा 4 सिंध जा आहिनि, सभु कराची जा आहिनि।
यानी कि नॉन अर्बन आहे सिंधी कोई बि सिंध जो रूरल सिंधी कोन्हे। ख़ैर मां जूने जो त रही चुका ॿिया मेंबर रही चुका आहिनि सिंध रूरल जो स्टेट बैंक जे बोर्ड ते कोई कोन्हे। बस साॻी हालत PSO या ॿिया जेके इदारा आहिनि OGTCL आहे। इहो अर्ज़ु इहो आहे त सेनेट जो बेसिकली सेनेट जो फंक्शन आहे दे आर मोर प्रोएक्टिव दे आर वॉच गार्ड्स छाकाणि हुनजी पंहिंजी हुते इक्वली रिप्रेज़ेंटेशन आहे। बिल्कुलु इन इश्यूज़ ते बलोचिस्तान 100% हिन सां अची सघे थो तंहिंजे करे हिननि खे इन ॻाल्हि खे ॾिसो न इहो पॉलिटिकल पार्टीज़ जो पंहिंजो कमु आहे पंहिंजो थिंक टैंक हुजे जेको हिननि खे इन्हनि इश्यूज़ ते गाइड कंदो अचे ऐं जेके इन्हनि ते दे मस्ट दे हिमसेल्फ अपडेटेड पर असां वटि अनफॉर्चुनेटली एट दिस पीपुल्स पार्टीअ में मूं अहिड़ी का बि थिंक टैंक कोन ॾिठी आहे मुंहिंजी पीपुल्स पार्टीअ सां अॼु जी न पर 40 सालनि जी एफिलिएशन आहे। सही बट अनफॉर्चुनेटली त इहे जेके इश्यूज़ जेके असां हिते रेज़ कयूं त इहे सेनेटर साहिबनि खे इहो घुरिजे त इन सभ ते वञे छाकाणि जो जीअं साईं चए थो त पुठिते मोटी ओॾे वञिणो आहे ऐं असांजो फ्यूचर उते आहे त उते जेकॾहिं असां उन्हनि जे माण्हुनि लाइ कुझु कंदासीं बाक़ी जनरल मुशर्रफ वारी स्टेटमेंट ॾियण त सिंधी मेरिट ते कोन्हनि हीअं कोन्हनि हूअं कोन्हनि इहा ॻाल्हि जेका आउं कॾहिं एग्री कोन कंदुसि ठीकु आहे कमी पेशी आहे 20-19 आहिनि बिल्कुलु ऐं हिकु घर में 4 ॿार हूंदा आहिनि उहे सभु कमीशन जी रिज़ल्ट जॾहिं अचे थी मुक़ाबले वारे इम्तिहान जी त असांजा वॾनि इदारे त असांजा कामयाबु तरीन माण्हू रहिया आहिनि ऐं इवन असांजी गवर्नमेंट में कामयाबु तरीन माण्हू रहिया आहिनि पोइ थोरो जज हुजनि या थोरे सेनेटर हुजनि ऐं दे आर वेल हुकूमती सरबराह हुजनि। जॾहिं सेनेटर ऐं वज़ीर ऐं ॿिया पॉलिटिशियन सिंध पैदा करे सघे थी पई त पोइ ऑफिसर पैदा करण में सिंध खे कहिड़ो प्रॉब्लम आहे। सही ॻाल्हि आहे त यू इग्नोर देम त इहे जेको इशू जॾहिं अॼु तव्हां 2 इशू रेज़ कया आहिनि हिकिड़ो पब्लिक सर्विस में ॿियो हीअ जेका आउं ॿिन्ही खे इक्वली इम्पॉर्टेंट थो सम्झां ऐं ॿिन्ही में आउं सम्झां थो त सेनेट जो वॾो रोल आहे ऐं इनशाला जीअं डॉक्टर साहिब जन चवनि था दे मस्ट प्ले इट ऐं असांखे त ख़ुशी थींदी फ़खुरु थींदो। डॉक्टर साहब साईं जीअं ज़िक्र कयो माना हाणे 60 ई इदारा आहिनि ख़ुदि मुख़्तियार हा या 60 हुन खां वधीक तव्हां 5 साल रहियो 5 सालनि में रुगो वापडा जी चेयरमैन ई तव्हां सिंधियुनि खे ॾिनी बाक़ी इदारा सभु गैर सिंधी उन खां पोइ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या चेयरमैन उहे बि हलो मुस्लिम लीग नून जी हुकूमत खे त असां मयार हाणे ॾेई सघूं था त उहे नथा कनि पर तव्हां पंहिंजे दौर में कुझु करे सघिया पिए तव्हां पंहिंजे दौर में कुझु न कयो हाणे ऐं ॿी जेका ॻाल्हि अहम साईं कई त जेतिरो असां मुतसिर आहियूं ओतिरो ई बलोचिस्तान मुतसिर आहे असां कॾहिं बि कोन ॾिठो त सेनेट में सिंध जा बलोचिस्तान जा सेनेटर ख़ासि हिन मामले ते गॾु वेही का हिकिड़ी गॾियल हिकमत अमली ठाहे उन्हनि को एहतिजाज कयो हुजे एतिरो सीरियस छो नथो वरितो वञे इन मामलनि खे आख़िर उन जे पोयां सबब छा आहिनि। थैंक यू वेरी मच। हाणे इतफ़ाक़ सां तव्हां मूंखे अॼु मधु कयो ऐं हाज़िर थियो आहियां। सही हाणे इहा मुंहिंजे खीसे में पई हुई जेका अॼु मूंखे उते असांजो ॿार टेंट में हो उते इहा पेश करिणो हो पर वक़्तु हिते तव्हां वटि हो त अची वियुसि। हाणे इहा ॻाल्हि मूं सेनेट में हीउ जेको सेशन आहे रिकॉर्ड त ॾिसी सघो था मां खणी बि आयो आहियां हिन में मूं जमा कराई हुई त इन सां रिलेटेड हिकिड़ो इशू आहे। हाणे इहो आहे त फेडरल लिस्ट 2 में आर्टिकल 154 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एंड 173 ठीकु आहे न उनमें आर्टिकल 3 उनमें इहो आहे त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जेको इदारो आहे उन्हनि में जेको आहे सो जेके आहिनि मिसाल बैंकिंग एंड फाइनेंस सेक्शन नेशनल इन्वेस्टमेंट ट्रस्ट आहे स्मॉल मीडियम एंटरप्राइज आहे वग़ैरह वग़ैरह CCI जे दायरे इख्तियार में जेके इदारा अचनि था उहे वफ़ाक़ी हुकूमत प्राइवेटाइज़ नथी करे सघे इहो मुंहिंजो जमा थियो त हाणे जेको अॼु जी गुफ़्तगू खां पोइ ऐं इनशाला मंडे या ट्यूसडे ते इन हवाले सां बि असां अजॉर्नमेंट मोशन बि जमा कराईंदासीं त ही जेके बि इदारा आहिनि इन्हनि में काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खां पुछा बग़ैर ही 3 रुकनी कमेटी गैर क़ानूनी आहे जेके हिननि ठाही आहे अलिफ बेजिम जेके बि आहिनि इहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में ईंदा ऐं जेके 28 साईं चए पियो 28 सरबराह आहिनि उहो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जेको फ़ैसिलो कंदी अकॉर्डिंग टू डे हुनमें जेको बोर्ड ऑफ ट्रस्टीज़ या बोर्ड ऑफ गवर्नर्स या जेको बि आहिनि उन्हनि में इक्वल 50% हर प्रोविंस खे मिलंदी माना मिसाल तौर ते असांजो तेल निकिरे थो त सिंध जा जेके 10 मां 5 माण्हू हूंदा अहिड़े नमूने बलोचिस्तान जो बि ईअं हूंदो एवरीवेयर त बिल्कुलु इहा ॻाल्हि इहो त मूं जेके प्राइवेटाइज़ जेके इंस्टीट्यूट थिया आहिनि त थियनि पिया जेको गवर्नमेंट जेको ॾिनो आहे त असां 68 यूनिट कंदासीं इन में 68 यूनिट सभु जेके काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में अचनि था माना हिननि खे प्राइवेटाइज़ बि काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खां पुछी करे करिणो आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे ॿी ॻाल्हि आहे त हीअ जेके 28 जेके सरबराह कोन्हनि
त उन्हनि इहो बि उन डोमेन में अचे थो, त इहो बि इनशाला असां अजॉर्नमेंट मोशन पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां जॉइन थींदी, ऐं न रुगो सिंध पर ॿिया जेके सूबा आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो हक़ु मिलंदो। अहिड़ी ॻाल्हि कान्हे, वी आर ऑन इट, एक्टिवली ऑन इट। पर हाणे कमी बेशियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, कुझु असां तव्हां खां बि सलाह वठंदासीं, मीडिया सां, कुझु सीनियर सीज़न इंटेलेक्चुअल सां बि वठंदासीं, कुझु सीनियर असांजे एक्स ब्यूरोक्रेट्स आहिनि उन्हनि खां वठंदासीं, त असीं गाफ़िल कोन आहियूं, लॻा पिया आहियूं। इंशाल्लाह रिज़ल्ट मिलंदो। कलेक्टिव हिकिड़ी चीज़ आहे, हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि कान्हे, सभई कलेक्टिव आहिनि। डॉक्टर साहब जेको असां ॾिसो नाइंसाफ़ी रुगो सिंध सां कोन पई थिए, बलूचिस्तान सां बि थिए पई, किथे किथे असांखे फाटा या ॿिया इलाइक़ा नज़र अचनि था जिते उन्हनि सां बि नाइंसाफ़ी थिए थी, त अहिड़ी कोशिशि अॼु ताईं छो न आहे थी त असां पंहिंजो गॾियल आवाज़ उथारियूं, उन्हनि खे एतमाद में वठूं। इन क़िस्म जो असांखे कंहिं फोरम ते अॼु ताईं जेका असां पार्लियामेंट कवर कंदा रहिया आहियूं, इन क़िस्म जी का मूव थींदी असांखे नज़र नथी अचे। साईं, आउं हिकिड़ी ॻाल्हि तमामु डप सां, थी सघे थो ग़लति हुजां, माफ़ी वठी करे अर्ज़ु कंदुसि त बलूचिस्तान इलाही इशूज़ ते पंजाब सां गॾु बीठो आहे, पाणी जे इशू ते, एनएफसी जे इशू ते। मां तनक़ीद नथो कयां, बलोच सिंध हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर ॾिठो इहो वियो आहे। मां ग़लति बि थी सघां थो, इन लाइ माफ़ी बि। न उहो त असांखे बि तजुर्बो आहे। हाणे इर्सा में बलूचिस्तान ज़ाहिर आहे पंजाब में कुझु ॾे थो, इन करे सिंध वञी अकेलो थो बीहे। असांखे पंहिंजा इशूज़ पाण उथारणा आहिनि। कोशिशि कंदासीं त बलोच बि अचनि, कोशिशि कंदासीं त ख़ैबर पख्तूनख्वा जा बि अचनि, ॿिया बि अचनि। असांजा ख़ुदा न ख़ासा पीपल्स पार्टी त सभिनी तंज़ीम आहे, त सभिनी खे पंहिंजा राइट मिलनि, त कोशिशि असां कंदासीं। असां लॻा पिया आहियूं, ऐं इनशाला जॾहिं कलेक्टिवली सभु कोशिशि कंदासीं त रिज़ल्ट मिलंदा। सही सर। डॉक्टर साहब जेका मां डॉक्टर साहब जी ॻाल्हि खे सपोर्ट कंदुसि। डॉक्टर साहब खे ऐं सवेर पाण लास्ट टाइम काउंसिल ऑफ कॉमन्स जो काफ़ी प्रोग्राम, आई विल अगेन रिपीट दैट थिंग। त 154(1) जेका आहे, जेका 18 अमेंडमेंट में वधीक एड करे स्ट्रांग कयो काउंसिल ऑफ कॉमन्स जे रोल खे। 154(1) चए थो त काउंसिल शैल फॉर्मुलेट and regulate policies in relation to the matters in part 2 of the federal legislative list. ने कंट्रोल भी करे, उनके रेगुलेट भी करे, वो जेके मैटर्स आहिनि, and shall exercise supervision and control over relate institution. मुंहिंजे इंटर में मुताबिक़ त इहे जेके बि फेडरल पार्ट 2 में जेके बि आहिनि खाता, तंहिंजे फ़ैसिले लाइ कैबिनेट बि पाबंद कैबिनेट नथी करे सघे। कैबिनेट वटि बि इख्तियार कोन्हे, कैबिनेट वटि इख्तियार कोन्हे। कॉन्स्टिट्यूशन में इहो सॼो इख्तियार जेको आहे सो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट कया, पर हाणे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे इख्तियार आहे, पर अॼु काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में हिकिड़ो जेको इशू जेको अचे थो बार बार सोचियो उते त उते मेजॉरिटी वोट। बिल्कुलु हाणे मेजॉरिटी वोट में वन हैज़ टू बी वेरी केयरफुल त तव्हां ॿियनि सूबनि खे पाण सां गॾु खणी हलियो जीअं तव्हां चओ। छाकाणि घणा इशूज़ अहिड़ा ईंदा काउंसिल ऑफ कॉमन जिते मिसाल तौर जेकॾहिं कालाबाग डैम जो इशू आहे त उते तव्हांखे NWFP जी सपोर्ट बाक़ाइदे मिले थी पई, सपोर्ट मिले थी पई, इन करे पंजाब उते नाकाम थियो आहे। या ॿिया जेके इशूज़ आहिनि जॾहिं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो प्रिंसिपल एग्री इहो कराइजे जेको साईं जे करे कनि या सीनेटर साहिबान कनि त फेडरल कैबिनेट इज़ नॉट कॉम्पिटेंट टू टेक डिसीशंस prior to the approval of the council of कॉमन। जीअं साईं चओ त भई प्राइवेटाइजेशन जो इशू एज अ होल, रिक्रूटमेंट टू द एजेंसीज कंसर्न्ड विद दीज इंस्टीट्यूशन जेके कम फीडर टू, जीअं साईं जेका लिस्ट जी ॻाल्हि कई आहे, जेका इदारनि जी ॻाल्हि कई आहे, जेका बॉडी ठही आहे, त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट शुड बी एक्टिव। ॿ ॻाल्हियूं। ॿी ॻाल्हि आहे त असांखे काउंसिल ऑफ कॉमन विद ड्यू अपॉलॉजीज़ टू गवर्नमेंट ऑफ सिंध, हुननि खे पंहिंजो रोल उते स्ट्रांग करिणो आहे। छाकाणि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में सिंध जो मूं रोल ॾिठो आहे जस्ट से यस। हाणे हीअ जेका पावर पॉलिसी असांजी ॻिचीअ पए थी पई गॾाणी वग़ैरह, तंहिंमें मियां साहिबु चए थो त मूं त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट अप्रूव कराई आई आहे, ऐं माना साईं कामल शाह हावकर करे वियो, जंहिंमें असांजो थरकोल बैक बर्नर में हलियो वियो। यू मस्ट रियलाइज इट, थरकोल बैक बर्नर में हलियो वियो। बेनज़ीर साहिब जो एॾो जेको सुठो इनिशिएटिव हो, जेको हाणे चोरी करे गॾाणी खणी वियो, जेको असां केटी बंदर ते आणणु चाहियोसीं, उहो साॻी पैटर्न ई उहो चोरी थी गॾाणी खॼी वियो। असां उन ते काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट हा करे आयासीं। सवाल त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में असांजो कैरेक्टर रोल त ॾिसो न तव्हां। इहे सभु ॻाल्हियूं मां कंहिंजे ॻिचे में विझंदुसि? ऑब्वियसली जेका गवर्नमेंट रूल थी करे सिंध में। सवाल एतिरो ज़बरदस्ती आइनी तरमीमूं कयूं तमामु सुठियूं, पर हाणे हुन ते इम्प्लीमेंटेशन जो वक़्तु आयो आहे त उन वक़्तु अनफॉर्चुनेट। ॾिसो न, असां जॾहिं वेलकम कयोसीं 18 अमेंडमेंट पार्टिसिपेट थियासीं, नवीद कमर सां, रज़ा रब्बानी सां, सभिनी जो अलाह जी महिरबानी सां MQ मुखालफ़त कई 18 अमेंडमेंट घणनि ॻाल्हियुनि जी, अवां जी नवाज़ लीग मुखालफ़त कई, नोट ऑफ डिसेंट इन इसाक जा ऐं हिन जा, पर अलाह जी महिरबानी सां पीपल्स पार्टी हिम्मत सां असां कामयाबु थी। पर हाणे ॻाल्हि आहे सो वाट, बिल्कुलु ॻाल्हि त उते पर न वही करेगा। 2.5 साल थी विया आहिनि,
आई डोंट सी एनी बेनिफिट थोरो सो टाइम हिकु ॿिए ब्रेक ते थिया नाज़रीन हलूं था ब्रेक ते असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल कई पे सिंध जे हवाले सां कोटा सिस्टम वो तमामु अहम इशू हुयो पर हिकिड़ो ॿियो इशू जेको रहिजे पियो असां खां ऐं उहो करंट इशू आहे असां चाहियूं था त उन ते बि डिस्कस कयूं पंहिंजे हिन प्रोग्राम में उहो आहे हकीमुल्ला महसूद जे मारिजण खां पोइ तालिबान जो जेको नओं सरबराह चूंडियो आहे मुल्ला फज़लुल्लाह उन हवाले सां असां चाहींदासीं त उन ते पंहिंजे मौजूदु महिमाननि जे असां राय वठूं। डॉक्टर साहब पहिरीं तव्हां खां पुछणु चाहींदुसि त मुल्ला फज़लुल्लाह सवात में जेको कुझु कयो उनखे मुल्ला रेडियो बि चयो वियो जेको मलाला ते अटैक थियो उन में मुलविस आहे असांजो मेजर जनरल हाणे शहीद थियो APC खां फौरन पोइ उन में उनजी ज़िमेदारी बि न क़बूल कई हिकिड़ो सख़्तु गीर उहो तालिबान सम्झो थो वञे उनजी मुक़ररी ऐं हेॾां हुकूमत जी ऐं APC जी ख़्वाहिश आहे त तालिबान सां ॻाल्हियूं थियनि तव्हांखे लॻे थो त इहे ॻाल्हियूं कंहिं मंतकी अंजाम ताईं पहुचंदियूं या मुल्ला फज़लुल्लाह जे अचण खां पोइ मुल्क में इहा इंतिहा पसंदी बुनियाद परस्ती ऐं दहशतगर्दी अञा वधंदी? साईं सभ खां पहिरीं त इहो त बरे सगीर जी 4 खां 5000 साल जी तारीख़ तव्हां ॾिसंदो त इहे जेके नॉर्दर्न एरियाज़ जा जेके माण्हू आहिनि डेट इज़ अफ़गानिस्तान या ॿिया जेके बि आहिनि सेंट्रल एशिया हिते जा माण्हू सदाईं उन वक़्तु पाकिस्तान कोन हो हिंदुस्तान जंहिंमें पेशावर आहे पंजाब आहे सिंध आहे ऐं पंहिंजो UP आहे ऐं बंगाल ताईं हिननि जेको आहे सो ईंदा हुआ तबाही बर्बादी करे हिते माण्हुनि खे लुट मार करे वेंदा हुआ। आख़िर में हिते जा माण्हू सदाईं इहो तारीख़ आहे 4000-5000 साल जी उहो उथी बीठा हुआ ऐं हुननि खे जॾहिं बि वक़्तु ब वक़्तु मोचड़ा लॻाइनि तॾहिं भॼी विया आहिनि। सो माइंड सेट उहो ई आहे हीअ जेके तालिबान जो बि हे बेसिकली अफ़गानिस्तान जा आहिनि या सेंट्रल एशिया जा आहिनि या चचन जा आहिनि इन इलाइक़े जा आहिनि। पीपल्स पार्टी जी शुरू बेनज़ीर साहब जो क्लियर कट मौक़िफ़ हो त बाबा हिन सां जहिड़ो कजे लाल मस्जिद लाइ बि चयो त बाबा इहे टेररिस्ट आहिनि साॻे वक़्त में तालिबान या नेक मोहम्मद या जेके बि बैतुल्ला मसूद ऐं बेनज़ीर साहबा के शहीद जेका थी उन में इलाही एलिमेंट्स इंटरनेशनल हुआ हुन मां हिकिड़ा इहे बि हुआ ठीकु आहे। उन खां पोइ असांजी जॾहिं हुकूमत आई त असां उन वक़्तु ANP जो ज़ोर हो ते नेगोसिएशन कजे मुल्हनि जो ज़ोर हो असां नेगोसिएशन कयोसीं स्वात में पर उहो नाकाम थियो 24 कलाक में ऐं पोइ मिलिट्री एक्शन थियो ऐं इन सां ई तव्हां ॻाल्हियूं कयूं मुल्ला फज़लुल्लाह सां इन सां बि ॻाल्हि कयूं ऐं सूफ़ी मोहम्मद साहब ऐं पोइ हिननि जेको 24 आवर्स में तोड़ियो ऐं जेको जहिड़ो थियो 17 जॻहनि ते पीपल्स पार्टी 17 मां 15 जॻहनि ते असां ख़ाली करायोसीं 2 जॻह ते मुस्लिम लीग नून ऐं जेको आहे सो पंहिंजो ही तहरीक इंसाफ़ जे प्रेशर जे करे 3.5 साल असांजी हुकूमत गुज़री वई ऐं ख़ुदि किन ॿियनि फोर्सिस जे करे स्टॉप थी विया की भई नॉर्थ वज़ीरिस्तान या ॿियनि में ऑपरेशन न थिए। हाणे उहो वरी नवाज़ शरीफ़ ख़ामोश थी वियो इलेक्शन मथे हुई ऐं उहो मैनेटर बेसिकली राइट विंग पार्टी आहे ऐं तालिबान जी हुननि खे पंजाबी तालिबान जी सपोर्ट रही आहे ऐं हीअ जेको बग़ैर ॾाढ़ी जो जेको सो मुल्लो आहे इमरान ख़ान ऐं हुनजी पार्टी राइट विंग्स ऐं जेको एक्सट्रीमिस्ट पार्टीज़ आहिनि त इन जे करे असीं ख़ामोश थी वियासीं। हाणे तव्हां बि उन्हनि सां गॾु बीठा आहियो साईं हाणे ॻाल्हि ॿुधो जॾहिं हाणे हुकूमत आई मैंडेट हुननि वटि आहे हुननि चयो असांखे टॉक्स करण ॿिन्ही टॉक्स कयो टॉक्स हिननि अञा ताईं रुगो गोल मटोल बाबा ॻाल्हि ॿोल थिए पई चौधरी निसार राइट विंगर माण्हू ऐं बुज़दिल माण्हू ऐं पहिरें नंबर जो तालिबान खां जिटण वारो नून वारा सभु छा जो पंजाबी तालिबान हुए हुननि जा मैनेटर इलेक्शन खटाइण वारा इहे ई तालिबान हुआ हकीमुल्ला मसूद जेको सो इलेक्शन कमिश्नर हो हिकिड़े तरह सां जो हिन खे सभु खटायो आहे। हाणे हिकिड़े पासे तव्हां चओ था तालिबान खां डिॼनि था ॿिए दफ़े ॿिए तरफ़ चओ था तालिबान जा हामी आहिनि कहिड़ी ॻाल्हि हामी असां उहो ई सोच आहे ॾाढी वारा मुल्ला न हामी ॾिसो जिटन हिन करे जिटण जे करे हामी थिया आहिनि न जिटण जे करे हामी था माना हिननि जी सोच सही आहे बाक़ी रुगो तालिबान खां डिॼण जे करे बिल्कुलु मतिलबु हामी आहिनि उहो राइट विंगर्स आहिनि हामी आहिनि। हाणे जॾहिं हू चवनि था त बाबा असांखे टॉक्स करण टॉक्स कोन थिया आहिनि हाणे हीउ जेको मुल्ला फज़लुल्लाह जेको थी आयो आहे मोतबर हिननि जो मुल्लो रेडियो बि चवंदा आहिनि इहो जेको सो माण्हुनि खे ज़बा कई आहे हिननि न रुगो छोकिरियुनि जा असांजी नियाणियुनि जा पर मर्द छोकिरनि जा बि स्कूल्स बंदि कया हिन जेको सो रूटलेस अफ़गान इंटेलिजेंस जी हुनखे सदाईं सपोर्ट रही आहे ऐं ॿियनि फोर्सिस जी सपोर्ट रही आहे। सो हाणे उथंदे शर्त हुन चयो त असां मुज़ाकरात कोन कंदासीं असीं चवंदा बाबा अगरि हिनखे शौक़ु आहे मुस्लिम लीग नून खे वञी ॻाल्हाए ॾिसनि पर अल्टीमेटली ईअं पियो लॻे त इहो जहिड़ो ई थींदो
ऐं इन सवा ॿियो को हल मूंखे नज़र कोन थो अचे, पर हाणे असां हुनखे मैंडेट ॾिनो आहे त बाबा तव्हां जेकर ॻाल्हाइणु चाहियो था त वञी करे न, पर ॻाल्हायो। उहो मैंडेट त उन सूरताल में न जॾहिं हकीमुल्ला हो ऐं उन वक़्तु सूरताल बि हाणे मुल्ला फज़लुल्लाह जेके तव्हां बि चङी तरह सुञाणो था जी 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 ऐं उन सां अॻु में बि हुकूमत ॻाल्हियूं करे चुकी आहे, त हाणे तव्हां पंहिंजो मैंडेट वापसि उन्हनि खे अगरि शौक़ु आहे त भले वञी करे कोशिशि कनि, भले वधीक रतो छाण मुल्क में थिए अञा कोशिशि कनि वञी करे, पर अल्टीमेटली सम्झ में ॻाल्हि इहा अचे पई त इहो अल्टीमेटली वञी करे जहिड़ो ई थींदो। हीउ जेको आहे सो नॉन कॉम्प्रोमाइज़ क़िस्म जो माण्हू आहे, हीउ अची करे हिते पाकिस्तान जा जेके आर्म फोर्सिस जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हितां अगवा करे उनखे ज़बह करे जनरल साहिबु जेको आहे शहीद कयो ऐं हज़ारे पाकिस्तान जा माण्हू शहीद थिया ऐं हुन हेसि ताईं चयो त आउं आर्मी चीफ खे बि कोन छॾींदुसि। त हाणे उनखां पोइ हाणे ख़ुदा बहितर ॼाणे त चौधरी निसार वञी कीअं वञी भाकर पाईंदो, पर ॻाल्हि सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, पर वञी ॻाल्हाइनि ख़बर पए छा थींदो। साईं तव्हांखे ओवरऑल कीअं थो लॻे हाणे जंहिं माइंड सेट जो मुल्ला फज़लुल्लाह आहे उन सां ॻाल्हियुनि जे बहाने उनखे अञा वधीक मोहलत ॾियण? अनफॉर्चुनेटली मुल्ला फज़लुल्लाह जे बैक ते बि के एजेंसीज़ हूंदियूं न, जेका मुल्ला फज़लुल्लाह खे जॾहिं पहिरीं ॻाल्हि त हिनखे छो छॾियो वियो, जॾहिं गिरफ़्तार थी वियो, जॾहिं गिरफ़्तार थियो छो छॾियो वियो, कंहिंजे चवण ते छॾियो वियो? तंहिंखां पोइ हिन अफ़गानिस्तान में एक्टिविटीज़ जारी रखियूं, असां कॾहिं बि अफ़गानिस्तान ते एहतजाज कोन कयोसीं। बिल्कुलु। तंहिंखां पोइ हाणे जॾहिं अफ़गानिस्तान मां हिते अची हेड थियो आहे, माना सॼो हिकिड़ो प्लेन ऑफ थिंग्स आहे न, इनखे तव्हां शुरू को ॾिसणो पवंदो त जॾहिं सवात में ही वॉज़ कल्प्रिट, हुनखे गिरफ़्तार करे छॾियो वियो आहे, त इन में कहिड़ी कहिड़ी एजेंसी इन्वॉल्व आहिनि? इट्स इज़ मैटर टू बी डिस्कस्ड इन भले कमरे में डिस्कस थिए, पर डिस्कस त थिए न, पोइ तव्हां हुनखे ॾिसो। जेतिरे क़दुरु ॻाल्हियुनि जो तालुक़ु आहे, मां नथो सम्झां। अॼु अयाज़ मीर जो बि काफ़ी आर्टिकल हिन में इंफॉर्मेटिव आयो आहे, हुन चयो त ईंदड़ 6 महीना अञा ॾुखिया थींदा, छाकाणि जो जेके बि अफ़गानिस्तान में जेके बि फोर्सिस आहिनि उहे रीअलाइन थी रहियूं आहिनि, छाकाणि अमेरिका जॾहिं निकिरी रहियो आहे उन्हनि जी कहिड़ी ट्रेंड रहंदी, हे उनखे केतिरो ॾींदा, पर इन सॼी ॻाल्हि खे जेको आहे सो तमामु संजीदगीअ सां ॾिसणु घुरिजे। ऐं इन में जेतिरे क़दुरु पीपल्स पार्टी जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे, पर आर्मी, इंटेलिजेंस एजेंसीज़, पंजाबी तालिबान, पंजाबी गवर्नमेंट, छाकाणि इहो पोइ जेकॾहिं इहो इन्फ्लुएंस हले थो त हिते कोन रुकबो, इन जूं घणियूं इम्प्लीकेशन थींदियूं। MQM जे मामले में ॻाल्हि क्लियर आहे, छाकाणि कराची में दे आर गेटिंग टफ टाइम, ऐं असांजी छाकाणि सिंध में MQM असां सां आहे, असां सिंध में आहे, त सिंध में असांखे बि ॾिसणो आहे त इन इन्फ्लुएंस खे केतिरे क़दुरु रोके सघिजे थो। छाकाणि जो मूं जेको ऑब्ज़र्व कयो आहे त गुज़िरियल 10 सालनि में सिंध में पॉवर्टी वधी आहे ऐं वधी रही आहे। सिंध में डिस्ट्रीब्यूशन वेल्थ जी जेका आहे तमामु ख़राबु नमूने थी रही आहे, ऐं सिंध में जेको ॿारहाड़ीअ में हाणे जेका गुरबत जेका आहे काफ़ी, मां सम्झां थो त बलूचिस्तान खां पोइ सिंध में जेके तव्हां स्टेट सिंध में तमामु घणी गुरबत, इन गुरबत जो हिकिड़ो इम्प्लीकेशन इहो थी रहियो आहे त माण्हू ॿार मदरसनि में खणी वञी रहिया आहिनि, छाकाणि हुते फ्री एजुकेशन आहे, उनखे प्रोटेक्शन आहे। तंहिंजे करे इहो सिंध में एॾो मदरसो, एॾा तालिबान कोन हुया जेके हाणे पैदा थी रहिया, अञा जेके गुज़िरियल 10 सालनि में जेका मुशरफ खां पोइ जेका ट्रेंड थी आहे, त एज़ ए पीपल्स पार्टी हिनखे हिन ॻाल्हि ते बि वॉच रखणी आहे उते विद इन प्रोविंस ऑफ सिंध जिते हिन जी हुकूमत आहे, त इन फिनामिना खे सिंध में कीअं कंट्रोल करे सघिजे थो, कीअं इनखे रेज़िस्ट करे सघिजे थो। इहो मदरसनि जो फिनामिना आहे, उते जेके तालिबान हिन वक़्तु हुननि खे गन्स कोन्हनि, पर इहो ॾींहुं दूर न आहे त जीअं साईं चयो त इहो जेको कल्चर आहे इहो थ्रू दिस सिंध में बि इंटरप्रेट थींदो। उहे गन्स रुगो उते महदूद कोन रहंदियूं, दे विल ट्रेवल टू सिंध। ऐं जेको सिंधी माण्हू जेको सूफ़ी माण्हू आहे ऐं जेको हमेशह पीसफुली कंट्रोल त पीस त हिन कंट्रोल जी अपर सिंध में थींदो रहियो आहे न। अपर सिंध में तव्हां धमाका थिया आहिनि, लाड़कावण थियो, मीरपुर, जिते जिते पॉवर्टी जिते ॾिसो था उते जो वधीक इन्फ्लुएंस आहे। लोअर सिंध में एतिरो कोन्हे इन्फ्लुएंस, ऐं लोअर सिंध इज़ डिफरेंट पैटर्न, जिते साईं आहे जंहिं इलाइक़े उहो आहे, असांजो अपर सिंध तमामु डिफरेंट पैटर्न आहे। त इहे ॻाल्हियूं मथे नेशनल लेवल ते पंहिंजे जाइ ते आहिनि, पर प्रोविंशियल लेवल ते, लोकल लेवल ते वी हैव टू बी वेरी कॉशियस, छाकाणि जो असांजी जनरेशन शायदि वक़्तु गुज़ारे वञे, ॿी जनरेशन खे ॾुखियो थींदा। सर, प्रोग्राम जो ख़तमु पियो थिए टाइम, आख़िरी रुगो हिकिड़ो सुवालु, तव्हां त ज़ाहिर ॾिठो ज़िया वारो दौरु, उन वक़्तु जॾहिं रशिया खे शिकस्त आई, अमेरिका छॾे वियो, ऐं उन वक़्तु पोइ पोयां जेको असरु थियो पाकिस्तान जो या अफ़गानिस्तान जो, हाणे जॾहिं ईंदड़ साल वञे पियो अमेरिका, त छा हिन वक़्तु इहो जेको तालिबान वारो जेको सॼो किसो आहे इन खे सख़्तीअ सां चिबाटण जी ज़रूरत आहे, या हींअर फ़िलहालु हिननि खे छॾे ॾिजे, जीअं अमेरिका निकिरे त हीअ वरी असां ते चढ़ी अचनि? ॼण त ॻाल्हि ॾुखी आहे, हिनखे कंटेन बि करे सघिजे थो, हिनखे क्रश बि करे सघिजे थो, डिपेंड तव्हां स्ट्रेंथ केतिरी आहे ऐं तव्हां पाण में यूनिटी केतिरी आहे। रीज़न इहा सॼी ॻाल्हि बेसिकली ॻाल्हि इन ते ॾिसणी आहे त हाउ फार यू आर यूनाइटेड, ऐं तंहिंखां पोइ अमेरिका जो एटीट्यूड कहिड़ो आहे। बाक़ी ॻाल्हि खे हिनखे छॾे न ॾियणु घुरिजे, कंहिं नमूने लिंबो में न वञणु घुरिजे, फ़ैसिलो करणु घुरिजे, फ़ैसिलो करणु घुरिजे। ऐं छाकाणि जो इहो इशू सुभाणे चीन सां बि थिए,
जेकॾहिं अमेरिका तव्हांखे छॾे थो वञे त देन चीन जो तव्हां ते हाणे प्रेशर जेको ब्लास्ट थियो आहे बीजिंग में बीजिंग उन ते सख़्तु नाराज़ आहे बिल्कुलु नाराज़ कंहिं ते तव्हां पाण सम्झी सघो था त उहो त तव्हांजो सवाल आहे त तव्हांखे जेकॾहिं सिस्टम खे क्रैश करिणो आहे सम्झो त अमेरिका तव्हांजो साथ नथी ॾिए देन यू टू लुक एट द अदर साइड ऑफ द बॉर्डर ऐं तव्हांखे हिनखे कंटेन करिणो पवंदो अदरवाइज़ 5 साल जी जेका हिस्ट्री आहे त तव्हां जेके मैदानी इलाइक़नि जा माण्हू आहियो से तव्हां मॉर्टगेज थी वेंदो तव्हां हिन में मजबूर थी वेंदो चलो सर वॾी महिरबानी तव्हांजी डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं नाज़रीन असांजे महिमान जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं ईंदड़ अङारे ते ॿीहर असां हाज़िर थींदासीं हुन प्रोग्राम सां तेसिताईं ॾींदो इजाज़त अलाह वाही